एवा भी पाकिस्तानी उर्दू ऐं बलोची ॿोलीअ जी हिप हॉप रेपर ऐं ॻाइणी आहे। लियारी सां वास्तो रखंदड़ हिन नारीअ जी ख़ासि ॻाल्हि इहा आहे त ही निकाब में रहंदे परफॉर्म कंदी आहे। हिन 2022 में कोक स्टूडियो में एंट्री ॾेई मुल्क समेत दुनिया जे ॿियनि मुल्कनि में मक़बूलियत माणी। संदसि सभ खां मक़बूल गानो कुन्ना यारी आहे ऐं संदसि गाना मक़बूल प्लेटफॉर्म्स ते बि ॿुधण लाइ मौजूदु आहिनि। इन खां अॻु संदसि शादी या मंगणे जे हवाले सां के तफ़सील न हुआ, पर हाणे एवा बी जा हथ बि मेहंदीअ सां रंगजी विया आहिनि। इन ॻाल्हि जो इतला हुन पाण इंस्टाग्राम ते पंहिंजे मदाहनि खे ॾिनो आहे। एवा बी जी शादी बि ॻाइणे सां थी आहे, जंहिंजो नालो मुदस्सिर कुरैशी आहे। मुदस्सिर कुरैशी माज़ी में एवा बी सां गॾु परफॉर्म करे चुको आहे। एवा बी म्यूज़िक इंडस्ट्री में 2018 में एंट्री ॾिनी ऐं पंहिंजे हिप हॉप गाननि जे करे मक़बूलियत माणियाई। एवा बी बलोच घराणे सां वास्तो रखंदड़ पहिरीं रेपर बि आहे। बलोच ॻाइणीअ शादी जे मौक़े ते बि पंहिंजनि तस्वीरुनि में चहिरो लिकाए रखियो आहे। एवा बी जूं मेहंदीअ वारियूं तस्वीरूं ऐं शादीअ जूं तस्वीरूं इंटरनेट ते मदाहनि में मक़बूल थी रहियूं आहिनि ऐं खेसि मुबारकूं ॾियण जो सिलसिलो पिणु जारी आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk